के को पुलिस आजी को इंसाफ देणो पुलिस पाड़ ज़ालिमा तने रिश्वत जी घुरे न्याणिन जी न्याणू पाड़ सा धरणो आयो लाड़काने में मुबैना तौर मुड़स हथां क़त्ल थियल औरत जे वारसन SSP चौक ते लाश रखी एहतजाज कयो आहे। लाड़काने जे मक्सी टाउन में गुज़िरियल ॾींहुं मुबैना तौर मुड़स दीदार हुसैन जतोई हथां मारिजी वियल संदसि घरवारी बशीरा ख़ातून जे वारसन SSP चौक ते लाश रखी एहतजाज कयो आहे। इन मौक़े ते मक़तूल औरत जे वारसन इल्ज़ाम हणंदे चयो आहे त जवाबदार दीदार जतोई बेगुनाह पंहिंजी घरवारी खे क़त्ल करे वाक़े खे इतफ़ाक़ी करार ॾिनो आहे। हुननि इल्ज़ाम हणंदे वधीक चयो त आकिल पुलिस जवाबदार ख़िलाफ़ केस दाख़िल करे खेसि गिरफ़्तार करण जा पैसा घुरी रही आहे। हुननि चयो त जेसीं ताईं वाक़े जो केस दाख़िल करे जवाबदार खे गिरफ़्तार नथो कयो वञे ओसीं ताईं एहतजाज जारी रखियो वेंदो। मक़तूल औरत जे वारसनि जे सख़्त एहतजाज खां पोइ DSP मीरान ख़ान दुरानी, SHO अब्दुल रज़ाक ट्रगड़ ऐं SHO आकिल तालिब हुसैन जूणे जो पहुची मुज़ाहिरीन सां ॻाल्हियूं कयूं ऐं वाक़े जी FIR दाख़िल करे जवाबदार खे गिरफ़्तार कराइण जी ख़ातिरी कराई। पुलिस जे ख़ातिरी खां पोइ मक़तूल औरत जे वारसनि एहतजाज ख़त्म करे छॾियो। यादि रहे त गुज़िरियल ॾींहुं पीर शेर एट आकिल थाणे जे हद मक्सी टाउन में मुड़स दीदार हुसैन जतोई हथां संदसि घरवारी बशीरा ख़ातून मुबैना तौर मारिजी वई। इन हवाले सां जवाबदार दीदार हुसैन जतोई वाक़े खे इतफ़ाक़ी करार ॾींदे चयो त पिस्टल साफ़ करण दौरान इतफ़ाक़ी गोली छुटण सबबि संदसि घरवारी बशीरा ख़ातून ज़ख़्मी थी पई, जंहिंखे लाड़काने जे चांडका इस्पताल आंदो वियो जिते ज़ख़्मनि जी सट न सहंदे हुन दम ॾेई छॾियो। ॿिए पासे आख़िरी इतला ताईं वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो न वरी वाक़े में मुलविस जवाबदार गिरफ़्तार थी सघियो आहे। HSTV न्यूज़ लाड़काणो।